हज़ीर वगन भरसा यूसी रशीद वगन जे गोठ हजम जे माड़ी जे रहवासी प्रेमी जोड़े फरमान शेख ऐं अमीना माशी कंबर कोर्ट में प्यार जो परणो करण बाद माइटन जे धमकिन खिलाफ मीडिया अॻियां एहतजाज कंदे तहफ़ुज़ जो मुतालबो कयो। उन मौके ते पसंद जी शादी कंदड़ अमीना खातून चयो त मूंखे पंहिंजे पीउ मज़हर माशी 6 लाख रुपया वठी वॾे उमिरि वारे शख़्स हबीबुल्ला कांधड़ो सां परणायो, जेको जुआरी हुयो ऐं मूं ते हर वक़्तु बिना कंहिं सबब जे मारकुट करे तशद्दुद कंदो हुयो। उन जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ मां कोर्ट में तलाक जी दरख़्वास्त दाख़िल कराई। उन खां तलाक मिलण बाद मुंहिंजा माइट मूंखे पैसनि ते ॿीहर उन शख़्स सां परणाइनि पिया त मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां फरमान अली शेख सां कोर्ट में शरई निकाह करे शादी कई आहे ऐं हाणे मुंहिंजा माइट मज़हर माशी शौकत नज़ाकत इख़लाक़ फिदा ऐं इक़बाल माशी मार जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि जे मुड़ुस फरमान अली शेख जे माइटनि खे अगवा जे कूड़े केस में फासाइण जी साज़िश में आहिनि। जॾहिं त नौजवान फरमान शेख जो चवणु हो त अमीना खातून सां शादी करण बाद हुनजा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि ऐं असांखे ख़ौफ़ आहे त हू क़त्ल कराए छॾींदा। असांजो DIG लाड़काणे SSP ॿिनि खां मुतालबो आहे त तहफ़ुज़ ॾेई जान बचाई वञे। शादी थियल हुई मुझे पी मां मुझे पुराणो मुड़ुस ॾिनो उन सां ज़िंदगी में न पई गुज़ारे सघां। मां हिन सां शादी कई आहे पंहिंजी पसंदि ते कोर्ट में। मुंहिंजे उन मुड़ुस मूंखे तलाक ॾेई छॾी। मुंहिंजे पीउ खां पैसा वठी वरी मूंखे वरी वापसि मोकिलींदो, वरी पैसा वठी वापसि मोकिलींदो। मां ज़िंदगी न गुज़ारे सघंदी। मां हिन सां शादी कई आहे। बाक़ी मूंखे पीउ मां मुंहिंजे भाइरनि मां मूंखे उन्हनि मां ख़तरो आहे। केरु आहिनि नाला छा अथनि? हिकिड़े जो वॾे जो मुंहिंजे भाउ जो शौकत आहे, मुंहिंजे पीउ जो मज़हर शौकत अली खान निज़ाकत इख़लाक़ इन्हनि में ख़तरो आहे। ऐं ॿियो मुंहिंजे पप्पा बाबे जो पप्पा यासीन नालो आहे, ॿियो फिदा नालो अथसि, उन्हनि में ख़तरो आहे। साईं असां शरई तौर निकाह कयो आहे कंबर कोर्ट में। असांखे हाणे हिन जे मालिकनि में ख़तरो आहे, हिन जे मालिकनि में ख़तरो आहे। असांखे SSP लाड़काणा DIG लाड़काणा उन खां असां अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ न वञे। हिन जा मालिक जेके आहिनि हिन जा वारिस उहे असांखे मौतमार धमकी था ॾियनि, चवंदा असां तव्हांजे मथां अगवा जो केस कंदासीं ऐं जेको आहे असां तव्हांखे खंबे खणी ईंदासीं।